अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 21 नवंबर ऐं 12:30 थिया आहिनि। 12:30 बजे खां मां शुरू कयां थी पंहिंजो अॼु जो व्लॉग। देरि थियण जो सबबु इहो आहे जो जॾहिं मासी हली वई कमकार करे कम वारी, त मां वापसि वञी सुम्ही पियमि। निंड त न कई पर सीउ पियो थिए अजीब, हंध मां निकिरण जी दिलि न पई थिए, ॾाढी सुस्ती पई थिए। निकिरी आई आहियां थोरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सुम्ही त टाइम नथो गुज़ारे सघिजे न। त हाणे हलंदासीं किचन में, उते ॾिसूं त छा छा करिणो आहे मूंखे। भाॼी वारो आयो, हमेशह वांगुरु हुन खां केला ज़रूरु वरितमि ऐं सरियं जो साग वरितो आहे, इहो हाणे कटींदमि, बॉइल करे थी छॾियां, पोइ कॾहिं पचाईंदमि ख़बर न आहे। ऐं ॿी बि भाॼी जेका खुटे पई उहा वरिती आहे। ऐं हिते थांव कया आहिनि, इहे अंदरि कंदमि, खीरु काढ़े छॾियो आहे, लंच जी तयारी कंदमि हाणे। ऐं अॼु सीउ सुबुह मूंखे एॾो थियो त जॾहिं मां वॉक करणु वियमि त मां स्लीवलेस स्वेटर पाए वई हुअसि, छो त ॾाढी थधि हुई, ॿाहिरि हवा इलाही थधी पई लॻी। इन करे बि अॼु हंध मां निकिरण ते दिलि न पई चाहे। हाणे पंहिंजे कम जी इब्तिदा कयां थी। टाइम थियो आहे 2 ऐं मां हीउ साग कटे बॉइल करे छॾियो आहे। ऐं हिन महिल मां पचाईंदमि वाइट कढ़ाई चिकन जी, त उनजी मुंहिंजी वीडियो न आहे ठहियल, त उनजी बि तयारी थी कयां वीडियो जी। ऐं उनखां सवाइ हीअ गोभी कटे रखियमि, इन मां बि हिकिड़ी डिश ठाहिणी आहे, उनजी बि वीडियो मूंखे ठाहिणी आहे। अटो कढी रखियो आहे मानी पचाइण जे लाइ। चिकन खे मां थधे पाणी में विझी रखियो आहे, डीफ्रॉस्ट करणु, थधो मतिलबु नॉर्मल नलके जो पाणी। ऐं गरम में मां कॾहिं बि न विझंदी आहियां, गरम में विझण बि न घुरिजे। फ्रीज़ थियल शइ खे कॾहिं बि गरम पाणी में विझी डीफ्रॉस्ट न कयो, या त उहा नेचुरली नॉर्मली पाणी डीफ्रॉस्ट थिए, या पोइ मां उनमें पाणी विझी ऐं उनखे रखी छॾींदी आहियां, जल्दी थी वेंदो आहे पोइ। ऐं सुराणे ते मिर्च थी कटे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हेल्प न कंदी त मुंहिंजो कमु न थींदो। सभिनी खां पहिरियों त चिकन पचाईंदमि। लंच जो टाइम थी वियो आहे, शाम जा 4:30 थिया आहिनि ऐं 3 जी अज़ान अची वई आहे। वञी हाणे नमाज़ पढ़ंदमि ऐं लंच ठाहियां पई अञा। वाइट कढ़ाई मुंहिंजी वीडियो अध में हुई त मुंहिंजो भाउ अची वियो, हिते ई कराची में रहंदो आहे, क्लिफ्टन ते। हिन पासे कम सां आयो, इन करे असां ॾाढो थी वियो। त मानी रेडी हुई बिल्कुलु ई, ऐं उन सां गॾिजी खाधीसीं वेही, त मां उनजी जेका तस्वीर वग़ैरह तव्हां सां शेयर न करे सघी आहियां। ऐं उनखां पोइ उन सां कचहरी कंदी रहियमि। हाणे उहो उथी वियो आहे, त मां बि जेको आहे मुंहिंजो थोरो तव्हां सां राब्तो करे वठां, इलाही देरि थी वई आहे। त हाणे नमाज़ पढ़ण खां पोइ वरी ॾिसूं था त अॻियां छा थो कंटिन्यू कजे। 3 जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। अॼुकल्ह रोज़ु बसि हीअ महिल थिए थी त मुंहिंजी दिलि चए थी मां चांहि पीआं। इन सॼे सियारे में मूंखे आदत थी वेंदी चांहि जी, मां मवाली थी वेंदमि। ऐं पोइ जॾहिं वरी गर्मी शुरू थींदी आहे त आस्ते आस्ते वरी मां उनखे घटाए वापसि हिकिड़ो कप रोज़ु। ऐं हिते जेको आहे मां तयारी थी कयां, कुझु शयूं जमा करणु शुरू कयूं आहिनि। गोभी जी जेका बि रेसिपी ठाहींदमि उहा इनशाला अलॻि सां उनजी वीडियो ठहंदी, उहा तव्हां सां शेयर कंदमि। वाइट कढ़ाई जी मां वीडियो ठाहे छॾी आहे, उहा बि सुभाणे ताईं इनशाला शेयर थी वेंदी। उहो तव्हां ॾिसी वठिजो अगरि तव्हां मां केर बि उन रेसिपी में इंट्रस्टेड हुजे त। चांहि ठहे थी हाणे, उनखां पोइ चांहि बि पीअंदमि गॾु गॾु, ऐं इन गोभी जी जेका आहे वीडियो बि ठाहींदमि, जेका बि रेसिपी ठही। हीअ तरियल गोभी मां ठाही आहे, डिश आउट कयो, हिनखे रखूं था प्लेट खे वापसि। ऐं उमेदु आहे त तव्हांखे बि वणंदी, जॾहिं मां शेयर कंदमि तव्हां सां जल्दी शेयर कंदमि। हाणे सांझी जी अज़ान अची वई आहे, मां वेंदमि नमाज़ पढ़णु, वरी उनखां पोइ ॾिसूं था त वधीक तव्हां सां छा थो शेयर करे सघिजे, उहो शेयर कबो। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं राति जे लाइ मां गोभी फ्राई करे रखी आहे। तारिक ऐं आसफ़ा ॿाहिरि विया आहिनि, अलाए केॾी महिल ईंदा, को आइडिया न आहे मूंखे। ऐं अॼु कोई क्राफ्ट न ठाहियो, कुझु बि न कयो। सुबुह खां जेका ई सुस्ती तारी हुई, 12:30 बजे त मूं व्लॉग स्टार्ट कयो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनमें कुझु ख़ासि कमु न पियो थी सघे, पर ॿिया घर जा ज़रूरी कम सुठी तरह थी विया। ऐं भाॼी कटण में इलाही टाइम थो लॻे। इहो सभु थी वियो। ऐं मूंखे मज़ो आयो उन महिल जॾहिं मां वीडियो पई ठाहियां पंहिंजी वाइट चिकन कढ़ाई जी, त उन दौरान मुंहिंजो भाउ अची वियो, त मुंहिंजी वीडियो ठहे पई, त तारिक बि मथां लही आयो, त ॿई ॼणा ॾाढो टहिक ॾेई मिलिया, ताड़ा हयूं, ख़्याल वाल हिक ॿिए जा दरियाफ़्त कयूं, पर आवाज़ न कढियूं, छो त ॾिसनि पिया त मां बीठी वीडियो थी ठाहियां। यकीन कयो मूंखे एॾी ख़ुशी थी उन महिल। इहा ई त सपोर्ट हूंदी आहे न घर जे मर्दनि जी, जेका असांखे खपंदी हूंदी आहे। त मुंहिंजे कम में रुखणो न पिया विझनि। मां आराम सां वीडियो ठाहे बंदि कई, पोइ पंहिंजे भाउ सां मिलियमि, ऐं पोइ मानी पकल हुई त आराम सां असां सभिनी गॾिजी वेही खाधीसीं।
सो अॼु इहो आयो त मूंखे इन सां रिलेटेड 2 वाक़ियात यादि अचे. या वाक़ियात इलाही ज़िंदगी भरी पई आहे, पर 2 वाक़िया अहिड़ा आहिनि जेके असां कॾहिं न विसारींदासीं. त मूं सोचियो त उहे मां तव्हां सां शेयर कयां. त हिकिड़ो त इहो त मुंहिंजो भाउ खे नंढे हूंदे खां पुलिस वारो थियण जो शौक़ु हूंदो. पुलिस में वियो हे, सिंध पुलिस में. ऐं उते हिन बम डिस्पोज़ल स्क्वाड जेको आहे जॉइन कयो. ठीकु आहे. बम जेके डिस्पोज़ कंदा हुआ, हिननि खे हिकिड़े ॾींहुं हिकिड़े स्कूल मां कॉल आई त स्कूल में बम आहे. को 300-400 ॿार हुया. प्राइमरी स्कूल हो को नंढो कराची में ई. त ही विया सभु ॼणा उन बम खे नाकारा करे खणी आया. तो बम जेको हो उहो मुंहिंजे भाउ जी ऑफिस में पियो रहियो काफ़ी माना ॾींहं. हिननि खे उहो टेस्ट जे लाइ कंहिं लेबोरेटरी में ॾियणो हो, जेके बि हिननि जा प्रोसेस थींदा आहिनि. सो हिन छा कयो जो उहो हिकिड़े ॾींहुं खईं उहो बम ऐं चई त हिनखे कंहिं लिफ़ाफ़े में विझां ऐं लेबोरेटरी में मोकिले छॾियां. त हिन उहो अलाए कहिड़ी बि शक्ल हूंदी आहे, अलाह पनाह ॾे, असां त कॾहिं बम न ॾिठा आहिनि. त हिन उहो बम खयो त उन मां का लोह जी पतरी हिकिड़ी ॿाहिरि निकितल. यानी उहो हिकिड़ो बेकार थियल बम हुयो. उन मां हिकिड़ी लोह जी पतरी ॿाहिरि निकितल हुई. त मुंहिंजो भाउ जॾहिं लिफ़ाफ़े में पियो विझे त उहा पतरी लिफ़ाफ़े खां ॿाहिरि पई रहिजी वञे. त हे जो पियो त हुनखे मोड़े अंदरि पियो करे. जीअं हुनखे मोड़ियईं, बम मुंहिंजे भाउ जे हथनि में फाटी पियो. पूरे प्रेशर सां फाटो ऐं छत जा टुकर उॾामी विया, टेबल उॾामी वई. जेको जंहिंजी पुलिस वारे जी ड्यूटी मुंहिंजे भाउ जे ऑफिस जे दरवाज़े ते, उहो परमानेंट ॿोड़ो थी वियो. उहो वीचारो पोइ जॉब खां हुनखे रिटायर करे छॾियो. ऐं मुंहिंजे भाउ जा हथ गोश्त उॾरी वियो, पेट वटां गोश्त उॾरी वियो. सॼो रतो रत खूना खून हुयो, पर पंहिंजे पेरनि ते बीठो हुयो. यानी इहा सॼी स्टोरी हिन पोइ असांखे पाण ॿुधाई. उफ़, मां ॻाल्हि थी कयां, मुंहिंजी दिलि हीअं ॾके थी सॼी. त ज़िंदगीअ में ॾिसो कहिड़ा कहिड़ा वाक़िया हूंदा आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि असां सभिनि जे पोयां, हर कंहिंजे पोयां हूंदियूं. त हिन जो ॾिठो. अच्छा, बम जो आवाज़ु सॼे हेठि ऑफिस में, हिन जी ऑफिस मथे हुई फर्स्ट फ्लोर ते. त हर तरफ़ आवाज़ु फैलिजी वियो. वठी उतां माण्हू पुलिस वारा जेके बि ऑफिसूं हुयूं उहे सभु जेके आहिनि भॻा वठी. त कोई बि मथे अचण जी हिमत न पियो करे. त हाणे अलाए छा हूंदो. त मुंहिंजे भाउ ॾिठो त जॾहिं कोई न पियो अचे त उन पूरो हीअं ब्लड हुनजो हीअं वहे पियो बेतहाशा. हथ फाटल, सितरियुनि जो गोश्त हुनजो उॾरी वियो हो. अञा ताईं उहे निशान अथसि कुझु. त हीउ वियो आहे, उन सां वञी की होल्डर मां पंहिंजी गाॾीअ जी चाॿी खईं अथई ऐं उहो लड़खड़ाईंदो ॾाकण लथो पियो अचे ऐं सिधो वञी पंहिंजी गाॾी वटि पहुतो आहे त जीअं मां हॉस्पिटल वञा. दरी जो हुननि ॿियनि सभिनी पुलिस ऑफिसर्स ॾिठो या जेके बि पुलिस वारा वेठा त हीअ त जीअरो आहे ऐं पाण लथो थो अचे. हिकदमि हिनखे गाॾी में विधऊं, खयूं ऐं हॉस्पिटल पहुचायूं. उते ॿियो त कोई तकड़ में कंहिंसां कॉन्टेक्ट न पियो. त मुंहिंजो भाउ बेहोश थी वियो. एॾो हुनजो रतु वियो ऐं उहो बिल्कुलु हुन जिस्म ते अपर बॉडी त सॼी तां हुनजा गोश्त जा टुकड़ा लही विया. त बसि वधि वधि मुंहिंजे हिकिड़े कज़न जो नंबर ॿुधाए सघियो. उनखां पोइ हुनखे होश न हो. मुंहिंजे मासात जो नंबर ॿुधाई, उहो आयो हॉस्पिटल तकड़ में. उन सभु कुझु लिखी ॾिनो त भई तव्हां हिन जो ऑपरेशन कयो. बचो या न बचो असांजो नसीबु आहे. असां सभु वियासीं. असां हैदराबाद में वियासीं. अमां लाड़काणे में हुई. एॾो वॾो सफ़रु करे ऐं जॾहिं असां पंहिंजे भाउ खे हॉस्पिटल में ॾिसणु वियासीं त उनजो हिकु हिकु पार्ट बॉडी जो पटियुनि में ॿधल हो. ऐं डॉक्टर जेके हुया उहे असांखे हिकिड़ो माना कूड़ो आसिरो बि न पिया ॾियनि. ईअं बि न पिया चवनि त अला भली कंदो भला. सोचनि पिया असां कुझु नथा चई सघूं, असां तव्हांखे कोई दिलासो न ॾींदासीं, दुआ कयो. उनजी अखियुनि खां वठी हिकिड़ो जीअं ममीज़ पटियुनि में विढ़ियल हूंदियूं आहिनि न, उअं ई विढ़ियल हो. सो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हुयूं. कोई पियो चए त हिन जी अखियूं ख़तमु थी वियूं आहिनि, कोई पियो अलाए बसि छा छा पिया चवनि न. अॼु उहो मुंहिंजे घरु आयो. सो बची वियो, अलाह जी कुदरत आहे. अखियुनि में हिनखे एॾा उहे शीशे जा ऐं लोह जा टुकड़ा जेके बम में हुया यूज़ थियल, उहो फाटो त हिन जे अखियुनि में हलायो आहे. त राति जो बि कारो चश्मो पाए घुमंदो ऐं हीअ आम बत्तियूं बि न बर्दाश्त कंदो. यानी सिज जी त रोशनी न, बल्कि हीअ लाइट्स बि न. ऐं को अरसो हिनखे उहे ड्रॉप्स दवाऊं मिलंदियूं रहियूं जंहिंसां आस्ते आस्ते करे हुनजा उहे खोखला थींदा वेंदा. ज़रा जेको बि ट्रीटमेंट हो हुन खां निकिरी विया. शादी कराईसीं. माशाल्लाह 3 ॾाढा प्यारा प्यारा ॿार अथसि जेके सभु जवान आहिनि. ऐं उन मां हिकिड़ी धीअ या दरवेश वारी पेंटिंग मूंखे ठाहे ॾिनी, जेका नंढी नंढी धीअ अथसि. सो अॼु आयो त ॼण मूंखे उहा सॼी हिस्ट्री जेका हुई
उहा मुंहिंजे अखियुनि अॻियां फिरी वई उहो सॼो वाक़ियो। सो हथनि में अञा ताईं उहे अथसि तिरियुनि में ईअं अजीब लकीरूं कोन अथसि जीअं असांखे हूंदियूं आहिनि, छो त हुनखे टाका वाका लॻा त उहे सॼियूं हिन जूं गुम थियल आहिनि। सो अलाह से वॾी हयाती ॾींदसि, चल आबाद हूंदो पाण बचनि सां हमेशह। कॾहिं कॾहिं मिलंदा आहियूं, हिकु शहर में रहंदा आहियूं, उहो मसरूफ़ आहे, हिन महिल DSP आहे, उन पंहिंजी जेका आहे मसरूफ़ियतूं आहिनि। मां त किथे वञा ई कोन, केॾा निकिरा ई न। असां रहूं था यूनिवर्सिटी रोड ते, उहे रहनि था क्लिफ्टन ते, त हिकु शहर जो फ़ासिलो आहे ॼण, आहियूं त साॻी शहर में। सो अॼु आयो त सॼो मूंखे उहो जेको हुयो अखियुनि जे अॻियां उहे फिल्म ॼण हली वई, त असां कीअं मायूस अलाह मां न थिया हुआसीं, बाक़ी हिन जो वजूद ॾिसी असां चऊं पिया बसि कुझु न थींदो। सो अहिड़ा बेशुमार वाक़िया आहिनि, ॿियो बि आहे, टियों बि आहे, घणा ई वाक़िया आहिनि, पर वरी कंहिं ॿिए दफ़े। सो अॼु जो हिन अचण ते मुंहिंजे इहे दिलि में अची वई यादि, त मूं चयो इहा हिकिड़ी तव्हां सां शेयर कयां, त इंसान जी ज़िंदगी में केॾा अजीब अजीब वाक़िया बि थियनि था, केॾा तकलीफ़ दे, केॾा ॾुखाईंदड़, पर बचाइण वारी ज़ात चवंदा आहिनि मारण वारे खां वधीक वेझो आहे। सो हिननि स्कूल मां उहो बम जेको नाकारा करे खणी आया, सभई ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं, त अलाह हिन जी ज़िंदगी बि बचाई। नुक़सानु बसि इहो थियो जो हुन वीचारो जेको हिकिड़ो ॿोड़ो थियो परमानेंट सिपाही, उनखे रिटायर करे छॾियूं। ज़ाहिर आहे जेको ॿुधंदो ई न, उन जा कन ई ख़तमु थी विया, ॿुधंदो न त उहो नौकिरी छा करे सघंदो। सो अलाह ई सभिनि जो निगहबान, इहो हिकिड़ो हुयो किसो। ऐं उनखां सवाइ उन्हनि TCS जी ऑफिस वई हुअमि त फ्रॉक्स जेके हिन इस्लामाबाद मोकिलियमि, त कल्ह हिकिड़ो मूंखे हादिया जो फ़ोटो मोकिलियऊं, जे मूं फ्रॉक पाए वेठी। कल्ह फ्राइडे हो त उन अम्मी हुनखे नओं फ्रॉक पारायो। सो तव्हां हादिया जे फ़ोटो जी झलक ॾिसो। अॼु जो व्लॉग मां हिते थी ख़तमु कयां। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी नए सिज सां, नए कंहिं कम सां, नए कंहिं टारगेट सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। रूटीन वारो कमु त आहे ई आहे, उहो त हमेशह हलंदो रहंदो। सो मोकिलायूं था, ऐं तव्हां हादिया खे ॾिसी वठो त फ्रॉक पाए कीअं थी लॻे। हे फ्रॉक मां हिन ॾे सिबी मोकिलियो, उहो पातो अथई, ऐं टोपी जेका अथसि उहा सुगंध ठाही आहे। सुगंध मुंहिंजी नंढी थी आहे, निटिंग जो ॾाढो जुनून अथसि, त हिननि जूं इहे नंढियूं नंढियूं शयूं ठाहे मोकिलींदी रहंदी आहे। त इहे टोपी सुगंध जी ऐं फ्रॉक मुंहिंजो सिबियल पातो अथई।